जी दोस्तों, अॼु असां वरी डिस्कस कयूं पिया सर्कुलेटरी सिस्टम खे। त सर्कुलेटरी सिस्टम आहे छा? सिंपल असां सर्कुलेटरी सिस्टम उनखे चवंदा आहियूं त जेका असांजे जिस्म में ट्रांसपोर्टेशन थिए पई, छाजी ट्रांसपोर्टेशन थिए पई? ब्लड जी थिए पई। त उनखे असां चवंदा आहियूं सर्कुलेटरी सिस्टम। या वरी ईअं असां चऊं त इन में असांजो जेको अहिड़ो सिस्टम आहे जेको असांजे अंदरि रत खे हिकु जॻह तां ॿी जॻह ताईं पहुचाइण में हेल्प करे पियो, असांजे खाधे खे हिकु जॻह ताईं हिकु जॻह खां खणी ॿी जॻह ताईं पहुचाइण में हेल्प करे पियो। त इनखे असां चवंदा आहियूं सर्कुलेटरी सिस्टम। ट्रांसपोर्टेशन सिस्टम बि असां इनखे चई सघूं पिया। त सिंपल असांजो इन जो इंट्रोडक्शन अची वियो। त छा आहे असांजी ट्रांसपोर्टेशन ऑफ न्यूट्रंट्स? कहिड़ा न्यूट्रंट्स? हिकु असांजा जीअं अॻु में असां डिस्कस करे चुका आहियूं, ऑक्सीजन ट्रांसपोर्ट थिए पई। उनखां बाद असां डाइजेस्टिव सिस्टम में बि पढ़ियो आहे त असांजे खाधे मां न्यूट्रंट्स रत में दाख़िल थियनि पिया, त उहे न्यूट्रंट्स बि असांजा हर हिकु ऑर्गन ताईं वञी पहुचनि, हर हिकु उज़वे ताईं वञी पहुचनि। त इन जो जेको मेन रोल आहे ट्रांसपोर्टेशन जो, त उन में एलिमेंट्स न्यूट्रंट्स हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं पहुचाइण में मदद थी करे असांजे समूरी बॉडी में। ट्रांसपोर्टेशन असांजो जेको सिस्टम आहे ॿिनि शयुनि ते रखियलु आहे। हिकु आहे असांजो हार्ट, ॿियो आहे असांजो वेसल। सर्कुलेटरी सिस्टम जेकॾहिं असां डिस्कस कंदासीं टिनी पार्टिकल्स खां असां ह्यूमन सिस्टम ताईं, त उन्हनि में थोरियूं घणियूं वेरिएबल्स आहिनि, पर मक़सदु साॻियो ई आहे। सर्कुलेटरी सिस्टम ॿिनि क़िस्मनि जा थियनि पिया। हिकिड़ा उहे जंहिंमें सिर्फ़ु असांजो हार्ट कमु करे पई, वेसल्स न आहिनि, उन्हनि खे असां चवंदा आहियूं ओपन सिस्टम, ओपन सर्कुलेटरी सिस्टम। ॿियो वरी आहे असांजो हार्ट ऐं वेसल्स, त उन में असां उनखे चऊं पिया क्लोज्ड। त असांजी जेका रत आहे उहा क्लोज आहे, छा में बंदि थियल आहे? वेसल्स में, पाइप्स में, जेका हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं पहुचे पई। त इन्हनि खे असां छा पिया चऊं? वेसल्स। त पहिरियों जेको ओपन आहे उन में स्ट्रक्चर्ड वेसल्स जो सिस्टम न आहे। बाक़ी जेको क्लोज्ड आहे उन में असांजो वेसल्स जो सिस्टम ईअं सम्झो त स्टैंडर्ड आहे, सिस्टमेटाइज़्ड आहे। उनखां बाद असां जेकॾहिं हिकु नंढे टिनी पार्टिकल खे ॾिसूं पिया, यूनिसेल्युलर खे ॾिसूं पिया, उहो त ईज़िली पंहिंजे सेल मेम्ब्रेन जेका आहे उन मां पंहिंजो उहो कढे पियो एक्सक्रीटरी या उनखे वेस्ट मटीरियल चइजे, कढे पियो। पर उन में ट्रांसपोर्ट जेको थिए पियो उहो लिक्विड में आहे, मिक्स थियल आहे, ज़रूरत पवण ते उहो यूज़ करे थो वञे। पर जॾहिं असांजो वरी इंसेक्ट्स में अचे पियो, उन इंसेक्ट्स में छा आहे के अहिड़ा असांजा नंढा इंसेक्ट्स आहिनि जेके ओपन रखनि पिया सिस्टम खे। उनखां बाद वरी असांजो क्लोज्ड आहे। क्लोज्ड उहे लिविंग ऑर्गेनिजम्स जंहिंजो सिस्टम हिकिड़ो ऑर्गेनाइज्ड वे में तरतीब ॾिनल आहे, उन्हनि में क्लोज थो थी वञे। इहे तव्हांखे रेफरेंसिस जेकी आहिनि या एग्ज़ाम्पल्स आहिनि, तव्हां बुक खे ॾिसी करे उन मां उन्हनि जा नाला वग़ैरह नोट करे सघो पिया। त ओपन जेको हूंदो आहे उहो इंसेक्ट्स में हूंदो आहे तमामु घणे ते। बाक़ी जेके इन खां वधीक वॾा ऑर्गेनिज़म्स आहिनि या उन खां वधीक जेके वधीक वॾा जानदार आहिनि, उन में
हिकिड़ो सिस्टम रखियल आहे जंहिं तरीक़े सां ट्रांसपोर्ट थिए पियो। असां हाणे अचूं पिया त दिलि जो जेको आहे कहिड़े तरीक़े सां स्ट्रक्चर आहे। जेका ह्यूमन हार्ट आहे, ह्यूमन हार्ट जा 2 हिस्सा आहिनि मेन, हिकु लेफ्ट हिकु राइट। उन खां बाद लेफ्ट जेको हिसो आहे उहो 2 हिसनि में विरहायल आहे, वरी राइट हिसो बि 2 हिसनि में विरहायल आहे। त इन जे लाइ मूं लिखियो आहे ही 2 आर्ट्रियम, ही वरी ॿिया 2 आहिनि। हाणे हे 2 छो रखिया विया आहिनि, इन जो हिकु रीज़न इहो आहे त हिकिड़ो असांजो अपर पार्ट ॾे मोकिले पियो, हिकिड़ो असांजो लोअर पार्ट ॾे मोकिले पियो रत खे। त इन जे करे बि इहे 2 थी सघनि था। उन खां बाद इन्हनि जा ॿिया वरी बि रीज़न्स इहे आहिनि त रत खे जेको असां आणियूं था पंहिंजी दिलि में, त उहा बि जेका आहे कंहिं प्रेशर सां ईंदी, कंहिं फोर्स सां ईंदी, ईअं ई न ईंदी। हाणे फॉर एग्ज़ाम्पल असांजो ही हिकु रत जो खानो आहे। हाणे इहा कीअं प्रेशर थींदी, हिकु त इन में इहो सिस्टम त हिन पासे ॾांहुं रत दाख़िल थिए पई, ॿी वरी हिन पासे ॾांहुं रत निकिरे पई। जॾहिं दिलि असांजी एक्सपांड थिए पई त रत सख़्तु थींदी। उन खां बाद वरी जॾहिं कॉन्ट्रैक्ट थिए पई त वरी ॿाहिरि प्रेशर कंदी। त इन हिकु सिस्टम खे असां ॾिसी करे हिते जॾहिं ॾिसंदासीं त ख़बर पइजी वेंदी त हीअ जॾहिं एक्सपांड थिए पई त रत खे पंहिंजे तरफ़ आणे पई। कहिड़े पासे ॾांहुं रत अचे थी, हिकु असांजी अचे पई जिस्म मां रत, ॿी असांजी अचे पई फिफड़नि मां रत। त अहिड़े तरीक़े सां जिस्म मां रत आणे वरी काॾे थी मोकिली वञे, रत फिफड़नि ॾे थी मोकिली वञे। वरी फिफड़नि मां रत खे आणण जे लाइ वरी साॻियो ई प्रोसेस आहे। त अहिड़े तरीक़े सां हिन जा ही 2 पार्ट्स ठहियल आहिनि। हिकिड़े पासे ॾांहुं रत अचे थी, ॿिए पासे ॾांहुं वञे पई। हिननि में जेको असांजो वरी ॿियो ऑर्गेनाइज़्ड सिस्टम आहे उहो कुझु हिन तरीक़े सां आहे। मथां रत अचे पई, अंदरि दाख़िल थिए पई, वरी हिन पार्ट मां वरी ॿाहिरि निकिरे पई। अहिड़े तरीक़े सां हिन पासे ॾांहुं बि रत अचे पई, वरी हिन में दाख़िल थिए पई, वरी इतां ई जेका आहे हिन पार्ट खे जेको हेठियों वेंट्रिकल आहे इहो वरी आर्टरीज़ ॾे मोकिले पियो। हाणे आर्टरीज़ हिते जेके मोकिलनि पियूं, हीअ काॾे पई मोकिले, हीअ असांजी मोकिलींदी मिसाल जे तौर ते फिफड़नि ॾे, लंग्स ॾे। लंग्स ॾे वियो। हाणे हीअ असांजी जेका रत आहे इन में ऑक्सीजन न आहे। हाणे हीअ रत जिस्म मां हितां आई आहे, इहा वरी साॻी फिफड़नि ॾे वञे पई त जीअं फिफड़नि मां उहा ऑक्सीजन खणी अचे ऐं कार्बन डाइऑक्साइड ओॾे ॿाहिरि जेका आहे मोकिले। त अहिड़े तरीक़े सां बि इन जो प्रोसेस हले पियो। हाणे उन खां बाद हीअ बॉडी मां अचे पई रत, फिफड़नि ॾांहुं वरी काॾे पई अचे, हिन आर्ट्रियम में अचे पई, हिन आर्ट्रियम मां इहा वरी हिते पहुचे पई। हिते ही वरी छा पियो करे, ही वरी उनखे बॉडी जे तरफ़ मोकिले पियो साॻियो। बॉडी माना आर्टरीज़। आर्टरीज़ जेकी आहिनि, जेके दिलि मां रत खणी वञनि थियूं, उहा ज़रूरी न हूंदी आहे त उहा साफ़ रत हुजे। के वरी कॉन्सेप्ट इहो वठंदा आहिनि त साफ़ रत जेका आहे जिस्म ॾांहुं मोकिले थी। त असां हिन में इन एग्ज़ाम्पल खे ॾिसूं था, जेका बॉडी मां रत अचे थी त उन में ऑक्सीजन न आहे, उन में कार्बन डाइऑक्साइड आहे। त इहा साफ़ रत न आहे। त इहा साफ़ रत न पई अचे, इहा ख़राब रत जीअं असां सिंपल लफ़्ज़नि में चऊं, उहा अचे पई, उहा लंग्स में वञे पई, छाणिजे पई, वरी उहा साॻी
अचे पई ॿीहर मोटी दिलि में, उहा वरी जेका ऑक्सीजनेटेड आहे असांजी रत, त इहा ऑक्सीजनेटेड रत वरी जिस्म में वञे पई। त असांखे हिन सिस्टम ते थोरो गौर करणो आहे त जेका लंग ॾे वञे पई इन में ऑक्सीजन न आहे, जेका लंग्स न अचे पई उन में ऑक्सीजन आहे। बॉडी मां जेका अचे पई ऑक्सीजन न आहे, जेका बॉडी ॾे वञे पई उन में ऑक्सीजन आहे। त इन सिस्टम खे असांखे थोरो सम्झणो पवंदो त इहे कीअं वर्क कनि पिया। इहो असांजो ईअं सम्झो त फिज़िकल प्रोसेस आहे असांजे बॉडी में। फिज़िकल प्रोसेस असां उनखे चवंदा आहियूं जेका रत खे हलाए पई असांजी, या सर्कुलेट करे पई समूरे जिस्म में। उन खां बाद असां जॾहिं दिलि खे डिस्कस करे वियासीं, उन में असांजा जेकी वेसल्स अचनि पिया, हीअ जेके वेसल्स असां ड्रा कयासीं एरोज़ जे ज़रिए, त वेसल्स टिनि क़िस्मनि जा थियनि पिया, मेन आर्टरीज़, कैपिलरीज़, वीन्स। हाणे आर्टरीज़ असां उनखे चवंदा आहियूं जेका दिलि मां रत ॿाहिरि वञे पई। उन खां बाद वीन असां उनखे चवंदा आहियूं जेका दिलि ॾे रत खणी अचे पई। बाक़ी जेका असांजी रहे पई कैपिलरी, त इहा असांजी छा आहे, हिकिड़ी नेटवर्क आहे। ही जेको समूरो नेटवर्क आहे इहो आहे कैपिलरीज़ जो। ही नेटवर्क छो आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं असां सर्कुलेटरी सिस्टम पढ़ूं पिया, इट मीन्स रत जेका आहे असांजे टिश्यूज़ ताईं बि पहुचणी आहे, असांजे सेल्स ताईं बि पहुचणी आहे। त सेल्स ताईं पहुचाइण जो जेको कमु आहे उहो कैपिलरी जो आहे। त ही जेकी आहिनि वेसल्स, इहे वेसल्स वॾियूं आहिनि, मेजर पार्ट्स ॾे खणी थियूं वञनि रत। उन खां बाद उन मेजर पार्ट्स में उहे विरहाइजनि थियूं। विरहाइजी नंढड़ा वार जंहिंखे असां नलियूं बि चवंदा आहियूं, पर अञा सिंपल असां ईअं चऊं त सन्हो नेटवर्क आहे इहो, जंहिंमें रत टिश्यू ताईं पहुचे पई, सेल ताईं वञी पहुचे पई। वरी छा पई थिए, वरी इहा वरी साॻे उन ऑर्गन्स मां, उन सेल्स मां वरी सक थिए पई। काॾे सक थिए पई? वीन्स ॾे वञे पई। वरी साॻियो ई प्रोसेस इहो रिपीट पियो थिए, वीन मां वरी साॻियो ई आर्टरी में। सिंपल हाणे हिन ते असां थोरो जॾहिं गौर कंदासीं त असांखे रत जो हिकु सर्किल मिले पियो। सर्किल में असां जेको हिन आर्टरी खे ॾिसंदा आहियूं त हीअ आर्टरी जेका आहे मज़बूत हूंदी आहे, ओ हिन जे बनिस्बत। हीअ मज़बूत छो हूंदी आहे? त रत जो घणो प्रेशर हिन ते हूंदो आहे। हिन में सिंपल छा आहे, सक थिए पई, पर हीअ पुल थिए पई, ऐं उन खां बाद जेको आहे इन ते घणो प्रेशर अप्लाई थिए पियो त जीअं हिन सन्हनि नेटवर्क्स में वञी सघे। हिन जो जेको आहे, अञा असां एग्ज़ाम्पल ईअं बि वठूं त ॾिसो, इंसान जेको पाण टेक्नोलॉजी ते कमु कयो आहे, गैस जो सिस्टम जीअं असां ॾिसूं उन में गैस हले पई, जॾहिं उहा तमामु घणो ट्रेवल करे पई त वरी उनखे हिकु स्टिमुलेटर रखंदा आहिनि त जीअं उन जी जेका आहे स्पीड वरी मेंटेन थिए, अॻिते हले। जीअं असांजा मोटर्स हूंदा आहिनि, तमामु वॾो नड़ो रखिजे त उहो उन जी रेंज रखी वेंदी आहे त इहो केतिरो जेको आहे लेंथ ते पंप करे सघे थो, या उन जी केतिरी रेंज आहे उन ते पंप करे सघे थो, ऐं उन जे प्रेशर ते बि को असरु न पवंदो।
त अहिड़े तरीक़े सां कुदरत असांजे सिस्टम में हिकु दिलि अहिड़ो ऑर्गन रखियो आहे जेको ॾिसो असांजो केॾो वॾो 1000 किलोमीटर्स जेकॾहिं असां नेटवर्क पंहिंजे वेसिस जो विछायूं त एतिरो थी सघे थो। पर हाणे इन समूरे सिस्टम में इहो प्रेशर मेंटेन करणो हूंदो आहे त इन प्रेशर खे मेंटेन करण जे लाइ इहो दिलि जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त आर्टरी में उन ओतिरे वॾे प्रेशर सां जेका आहे पुल करे रत खे। हिन जो जेको आम चयो वेंदो आहे कुझु एक्सपेरिमेंट्स में जेको डिस्कवर बि थियो आहे त आर्टरी जो प्रेशर एतिरो आहे जेको 10 फुटनि खां मथे उन रत खे उछले सघे थो, यानी एतिरो प्रेशर सां उनखे परते उछले सघे थो। त हिन जो एतिरो प्रेशर आहे त एतिरो प्रेशर सस्टेन करण जे लाइ हिन जी जेका वाल आहे उहा एतिरी मज़बूत हुजे। उन खां बाद हीअ सख़्तु थिए पई सिंपल असांखे ईअं सम्झो त हिकिड़ी रत बीठल बि हुजे उन मां सक करणु सवलो हूंदो आहे त हिन जो जेको वाल जो सिस्टम आहे उहो एतिरो मज़बूत न आहे जेतिरो आर्टरी जे हिसाब सां आहे। त सिंपल असां इन जा जेके एस्पेक्ट्स ॾिसंदासीं उहे इहे ई आहिनि कंक्लूजन में। हार्ट आहे, हार्ट जेको आहे सिंपल पंप आहे। पंप छा खे पियो करे, रत खे पंप पियो करे, हिकु फिफड़नि जे तरफ़ पंप पियो करे, ॿियो बाडी जे तरफ़ पंप पियो करे। उन खां बाद ॿियो वरी आहे सक बि करे पियो। काॾां सक करे पियो, हिकु असांजो बाडी मां सक करे पियो, ॿियो असांजो साॻियो ई लंग्स मां सक करे पियो। त इन समूरे बेसिस ते असांजो हिकु सर्किल ठहे पियो। छा जो सर्किल? असांजे ब्लड जो सर्किल। थैंक यू।